साम्हूं लाइव पेटल अॻवान हाजी शफ़ी मोहम्मद सठियो मौजूदु आहे जेको उस्तादनि सां सिधो मुखातिब थींदो। कंहिं उस्ताद खे को सुवाल पुछणु करणो हुजे त असांखे कमेंट्स करे सघे थो। जी हाजी साहब। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सब तारीफ़ अल्लाह ताला जे नाले ते जेको ॿिन्ही जहाननि जो मालिक ख़ालिक पालींदड़ आहे। अॼु लाइव फेसबुक ते अचण जो मक़सदु त असां जेके तंज़ीम जा उहिदेदार आहियूं या जेके तंज़ीम जा अॻवान आहियूं, जेके तंज़ीम जा घणो घुरा आहियूं, उस्तादनि जे लाइ तइलीम जे लाइ छा पिया करियूं, या असांजे जेके इदारा आहिनि उहे उस्ताद जे लाइ छा पिया कनि। साथियो, तव्हां ॾिठो त 28 तारीख़ ते कराची प्रेस क्लब खां CMOS ताईं हज़ारे उस्ताद पंहिंजे हक़नि जे लाइ कराची पहुता ऐं उन सभिनी खे ख़राज तहसीन पेश करिया। ऐं ॿिया उहे दोस्त असांजा साथी जेके कनि मजबूरी जेके न पहुची सघिया, ॿिया अहिड़ा दोस्त जेके सिर्फ़ु फेसबुक ते वेही तनक़ीद था कनि, उन जूं तनक़ीद अखियुनि ते जेका सूरताल हुई उन खां असां लम्हा ब लम्हा उस्तादनि खे आगाह कंदा रहियासीं। पोइ अलाह पाक जी महिरबानी सां जेका असांजी ॻाल्हियूं करणी हुई हुकूमत सां, सूबाई वज़ीर जी बार बार कॉन्ट्रैक्ट ते राब्ते ते ऐं सेक्रेटरी तइलीम जा आला ऑफिसर प्रेस क्लब ते हली विया। ऐं वरी आख़िर में जॾहिं धर्म ख़तमु करण जो ऐलान कयो तॾहिं बि उहे आया ऐं सूबाई वज़ीर साहिब जो पीस पायो। उन खां पोइ असां सभु शयूं उस्तादनि जेका लिखियूं जेसिताईं नोटिफिकेशन न मिलंदो वापसि न वेंदासीं। अल्हम्दुलिल्लाह बायोमेट्रिक जेको सिंधी उस्तादनि जो वॾी में वॾो मसइलो हो, बायोमेट्रिक डिवीज़न ते लेवल ते आणण लाइ नोटिफिकेशन ऑर्डर सेक्रेटरी साहब जारी करायो वियो। इन ते आउं सेक्रेटरी साहब ऐं सूबाई वज़ीर जो इंतिहाई मशकूर आहियां। इहो उस्ताद जो पुराणो मसइलो हो ऐं उमेदु आहे त जेको टाइम पीरियड 4 महीने ॾिनो ते अमल थींदो। उन खां पोइ अपग्रेडेशन जेका सिर्फ़ु कराची सेक्रेटरेट में नोटिफाई थींदा हुआ ऑर्डर, उहे हाणे पावर डायरेक्टर साहिबनि खे ॾिना विया आहिनि। उन खां पोइ जेके ॿिया मसइला आहिनि, वॾे में वॾो ॿियो मसइलो जेको असांजो आहे बायो अपग्रेडेशन बिना शर्त ई थिए। 2019 ताईं जेके उस्ताद भर्ती थिया आहिनि उनखे डेट ऑफ अपॉइंटमेंट खां रेगुलर कयो। कैंपस क्लस्टर हब स्कूल ख़तमु कया आहिनि। ॿिया जेके मसइला उन ते मिनिस्टर साहिब जे हुकुम ते असांखे मीटिंग जो लेटर मिली चुको आहे। अने में एजेंडा बि लिखियूं आहिनि ऐं उन में असां चाहींदासीं त जेके ॿिया बि असांजा मसइला आहिनि उहे सेक्रेटरी साहिब जे अॻियां रखूं। मूंखे इहा बि ख़बर पई आहे त कुझु उस्ताद दुश्मन कुवतूं हींअर सां लॻी पई त इहा मीटिंग न थिए, उस्ताद जा मसइला हल न थियनि। हाणे इहो डिपेंड करे थो सूबाई वज़ीर सेक्रेटरी साहिब ते त आया 4 तारीख़ ते उस्ताद जा मसइला हल करण जे लाइ केतिरा संजीदा आहिनि ऐं केतिरो रिस्पॉन्स था ॾियनि। 4 तारीख़ ते मीटिंग जी असां तव्हांजा उस्ताद जा मसइला हुन साम्हूं रखंदासीं। मूंखे उमेद आहे त सूबाई वज़ीर तइलीम सेक्रेटरी तइलीम उस्ताद जा मसइला हल कंदा। न हल कंदा त असां पंहिंजे हक़नि जे लाइ वरी जदोजहद जो ऐलान कंदासीं। साथियो, ॿियो तव्हांखे अहम ॼाण ॾींदो आहे त कल्ह 29 तारीख़ ते पेटल सिंध जी वर्किंग कमेटी जो इजलास हैदराबाद में घुरायो, जंहिं बाबति असांखे सिर्फ़ु सोशल मीडिया ते पढ़ियोसीं पर तंज़ीमी उसूलनि मुताबिक़ असांखे एतिरा न ॾिनो। कल्ह सुबुह मां मूंखे मुंहिंजे ज़िले सिजावन जो सदरा भाउ मोहम्मद मूसा लगारी उन एतिरा ॾिनो त आशिताब तव्हां कराची में हैदराबाद छो था अचो। मूं हुनखे चयो त साईं मूंखे असांखे एतिरा न आहे मीटिंग जो, ऐं मूं अहिड़ी सूरत हाल
पंहिंजे फेसबुक आईडी ते बि रखी त मोहम्मद मूसा जो हुकुम थियो आहे, हाणे इजलास मंजू, पर असांखे इतला न आहे। मुंहिंजा जेके दोस्त साथी हुआ, डॉक्टर अब्दुल जब्बार खोसो साहब, गुल मोहम्मद हमूम पोटो साहब, मटियार ज़िले जो सदर आहे जेको सदर आहे, सैयद मुमताज़ शाह सखर ज़िले जो सदर आहे, वग़ैरह वग़ैरह, उन्हनि खे इतला न ॾिनो इहो मीटिंग जो। ही त ॾिठो निज़ाम आहे। तव्हां माना ॻुझ ॻोमी मीटिंग घुराए इदारनि जो जेके क़ौमी असेंबली जा मेंबर आहिनि या सूबाई असेंबली जा मेंबर, उन्हनि खे बाक़ाइदा एतिरा ॾींदो आहे, पर हिन असांखे एतिरा न ॾिनो। ख़ैर असां वरी बि सभु दोस्त कराची समेत कुझु दोस्त जिन खे एतिरा न मिलियो, वीचारा नहिजी सघिया। जीअं बहादुर साहब दाल साहब आहे मुंहिंजो भाउ, उहो कराची धरणी में हो, राति जो देरि सां पतो। उन खां पोइ कुझु कराची जा दोस्त आहिनि, उहे न अची सघिया, पर तक़रीबन असां अक्सर पहुतासीं। किसो कोता असां हैदराबाद गजारी में पहुतासीं त सिंधी उस्ताद जो जेको हीउ एवान आहे इदारो, जेको उस्ताद जे मसइलनि जो हल कढंदो। जॾहिं असां हुते पहुतासीं त असांखे इहे लेटर न आया त बाबा जेके एजेंट आहिनि सिर्फ़ु एजेंटो ते ॻाल्हाए वेंदो। असां ही रुॻी हे जेके असांखे तव्हां एजेंटो ॾिनी, रुॻी एजेंटाउनि ते ॻाल्हाईंदो छो? हिननि एजेंटाउनि में त उस्ताद जे मसइले जे बारे तव्हां कुझु लिखियो ई न आहे। हिन एजेंडा में तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माना असांखे पाबंद था करियो त तव्हां तंज़ीम खां ॿाहिरि किथे बि का कूक घोड़ा घोड़ा न करियो, जीअं असां चाहियूं तीअं थिए। असां एजेंडो पढ़ण खां पोइ साईं सिकंदर जतोई साहब ऐं आऊं ॿई उथी बीठासीं। मर्कज़ी सदर खे अर्ज़ु कयोसि त साईं मुंहिंजा जेकॾहिं तंज़ीम तव्हांखे हलाइणी आहे त महिरबानी करे असांजे पारां उस्ताद जी जेके एजेंडाऊं आहिनि ऐं उस्ताद जेका पारां जेका असांखे शइ मिलियूं उहे तव्हां हुन में शामिलु करियो। पोइ उहा महिरबानी कई मर्कज़ी सदर साहिब, 4 एजेंडाऊं शामिलु कई। 5 एजेंडा साईं जो त इहा मुंहिंजी ज़ात मुतलिक़ आहे, इहा आऊं शामिलु कोन कंदुसि। पोइ असां उन ते घणो ज़िद कोन ॾिनो। ख़ैर खुबे सां मीटिंग शुरू थी त तासिर जेके साईं मेहर साहिबान सां जेके दोस्त लागे पियल हुआ, उन्हनि तासिर अहिड़ो ॾिनो त जो हिकिड़ो दफ़ो हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, हुन असांखे ख़ुशामदीद कयो त बाबा तव्हां पहिरीं मीटिंग न आहे, हींअर या तंज़ीम मज़बूत थी आहे। असां 5 दफ़ो असां आहियूं त तंज़ीम खे सगार करियूं, इदारनि खे मज़बूत करियूं। पर उहे इदारा जॾहिं उस्ताद जो तहफ़ुज़ न करे सघनि, उहे इदारा जेकॾहिं उस्ताद जो ॾुख सुख में शामिल न रहनि त पोइ उन्हनि इदारनि खे छा कबो? उन्हनि असांखे वेलकम कयो, पर अक्षरत जेका दोस्त ॾिनी उन्हनि असां ते तनक़ीद कई, हद खां वधीक तनक़ीद कई। जहिड़ो कर असां मूं ईअं सम्झो त असांखे ॿाहिरि इंडिया में जाके दहशतगर्द आया हुयूं। बाबा असां बि उस्ताद आहियूं। असांजो मानव वारो दोस्त आहे, असांजो मर्कज़ी अॻे मां जनरल सेक्रेटरी बि आहे साईं हाजी नाज़िर निज़ामणी, उन ऐं असांजो ज़िले जो सदर आहे इम्तियाज़ डुंड दादू जो, उन माना बाक़ाइदा ईअं सम्झो असांखे मुखातिब थींदी कयो। अदा तव्हां हिते आया एमान में, हिते कानून साज़ी थी पई, तव्हां उस्ताद जे मसइले ते ॻाल्हायो, तंज़ीम खे सगारी करण ते ॻाल्हायो। हुननि यकदमि सभिनी असांखे टारगेट कयो। साईं मोहम्मद मूसा लॻा नेठ विच में ॻाल्हायो, इम्तियाज़ डुंड ॻाल्हायो त तव्हां असां ते ज़ाती तनक़ीद न करियो। ईअं न कयो खुदरा असां वरी हितां उथी हलिया वञूं। उन खां पोइ जॾहिं हाजी नाज़िर घटि में घटि कलाक खां मथे तकरीर कई, राति 2 बजे ताईं असां वठण आयासीं। 4 बजे खां छो मुंहिंजी तबियत बि सही न हुई, जेको कंटिन्यू हिकिड़ी जॻह ते वेहण असां लाइ तकलीफ़ थियो। पोइ हाजी नाज़िर साहिबु आहिनि ऐं चवां थो त कसम रब जो हुन सवाइ फारसी सदा जे बाक़ी असांजे लाइ सभु सदाऊं त हिनखे हीअं करियो, हुनखे हीअं पकड़ियो, हिनखे हीअं करियो, हुनखे हीअं करियो, हुनखे हीअं करियो। अबा ही तव्हां तंज़ीम था हलायो या तव्हां पंहिंजो हुकुम था हलायो, नादरी हुकुम था हलायो? मूं इहा महसूसु कई त मर्कज़ी काबिना हाजी नाज़िर जे अॻियां हींअर गुमाल बि जीअं हुन हुकुम पियो कयो, जीअं हुन चाहियो पिए ईअं पियो थियो, इशारनि ते सॼो कारवाई बि हलाई। असां थोरो लफ़्ज़ ॻाल्हायूं त शहीद बेनज़ीर आबाद डिवीज़न जो सदर साहिबु आहे हिरंद साहिबु, उहो ज़रे असां सां विढ़ण लाइ तयारु थियो वञे। पर इहा शाबस आहे साईं सालम ज़रदारी साहिब खे, पीर मुज़फ़र शाह खे, जिन विच में अची तारो हुन जो असांखे विढ़ण जो इरादो हो।
असां वचन करे वियासीं भले पासे घटि वधि ॻाल्हि पर असां मीटिंग में बाक़ न कंदासीं मता असां ते कहिड़ो तव्हां दफ़ा हे तंज़ीम सचा करणु ऐं फशी ॾेई पोयां मूं मीटिंग शुरू थियण खां पहिरीं मर्कज़ सदर खे गुज़ारिश कई त बाबा ही सिंध जी उस्ताद जो ऐवान आहे सॼी सिंध जो उस्ताद अॼु असांखे ॾिसी रहियो आहे तव्हां महिरबानी करे हिन इजलास जी कारवाई लाइव हलायो तव्हां 10 तर्जुमान रखियो रहो जीव मोत आहे वग़ैरह वग़ैरह 20 ॼणा रखियो वेठा आहियो त तव्हां लाइव हलायो न त असां पंहिंजे दोस्त ॾींदो आहे उहो कारवाई खे लाइव थो हलाए त चवंदो आहे मर्कज़ सदर साहिब चए थो रूलिंग ॾी आहे लाइव कहिड़ो कोन हलाईंदो अबा छो क़ौमी असेंबली जो इजलास लाइव थो हले जिते क़ौमुनि जी तक़दीर जा फ़ैसिला कयूं था सेनेट जो इजलास लाइव थो हले सिंध असेंबली जो इजलास लाइव थो हले उते तनक़ीद थींदी तव्हांखे तनक़ीद बर्दाश्त करणी पवंदी हुकुमरान ते तनक़ीद थींदी उहो बर्दाश्त कंदा आहिनि पर मूंखे अफ़सोस आहे त जनरल ज़िया जे दौर में बि ईअं कोन थियो जनरल मुशर्रफ जे दौर में ईअं न थियो माना हिननि जो ज़िद हो त का न का ॻाल्हि हाणे हिनखे त एवन मां ॿाहिरि करी असीं जी चाहियो थी थिए पर इंतिहाई मुंहिंजे इसर जे बावजूद बि मिनत जे बावजूद बि माना मुंहिंजी हिकु न ॿुधी वई माना पंहिंजी डिक्टेटरशिप क़ाइमु कई उन दौरान काफ़ी दोस्तनि सोशल मीडिया ते इहे बयान ॿुधाया त आख़िर इहो कश्मीरी जंग या पेट्रोल जो इजलास आहे जेको उते 6 कलाक ॿियनि खे त सदर साहिब विच में इंटरव्यू करे चयो त भाउ इज़त ते ॻाल्हायो पर जॾहिं संदसि दोस्त ते वेठा ॻाल्हायूं ते तॾहिं उनखे उन कुझु चवण जे लाइ तयारु कोन हुयो बदकिस्मत असांजो महसूसु कयो उन खां पोइ इजलास में असांखे बि ॻाल्हाइणु ॾियो मूं हुनखे क्लियर चयो त बाबा तव्हां हाजी नारायण साहिब तव्हां सभु ॻाल्हायो आहे उस्ताद जे मसइले ते तव्हां ॻाल्हायो कोन्हे तव्हां सिर्फ़ु असांजे मसइले न ॻाल्हायो आहे उहा जेका 4 जनवरी जी मीटिंग आहे उहा सिंध जो सदर चेयर कंदो तव्हां कोन कंदो हुन जी मर्ज़ी कंहिंखे वठी हले माना हू सिर्फ़ु इहो ई तासिर ॾेई रहिया ऐं 4 तारीख़ जी मीटिंग कैंसिल कराईंदासीं ऐं फेसबुक ते सभु कूड़ लिखंदनि ऐं कॾहिं बि किथे बहुतान तोहमत कोन लॻाईंदो या कूड़ न ॻाल्हाईंदो या मुंहिंजी आदत आहे छो त इहो अलाह खे बि पसंदि आहे कंहिंखे हेठि करे पाण खे मथे कर या कंहिंजे मथां तोहमत लॻाए पर इहो ॾुख सां जीअं मूंखे चवणो थो पवे त इन्हनि दोस्तनि इहो असर रवैयो कयो कराची डिवीज़न मञा न को सदर आयो कराची डिवीज़न जो न को नायब सदर आयो असां कराची डिवीज़न जो जनरल सेक्रेटरी सॼी सिंध खे ख़बर आहे मोहम्मद सलेमान राज्यपाल असां सां गॾु आयो जॾहिं मूं हुनखे चयो आहे असांजो हीउ मुबसर हैसियत में वेही सघंदो जॾहिं मूं अॼु सदर साहिबु ऐलान कयो मुबसर तौरु हीउ केरु कोन वेंदो अब सूबाई असेंबली क़ौमी असेंबली सेनेट में सभु महिमान जी गैलरी लाइ लॻी वेंदा आहिनि कारवाई ॾिसंदे उस्तादनि ही कहिड़ी नाम साफ़ी आहे माजमी डिवीज़न जो सदर अनवर अलाए केतिरा माण्हू वठी वियो त इजलास में वेह रहिया हिन में किन हिकिड़ो कयो आहे छो त अॼु असां कंहिंखे पवंदा वेंदियूं अब इहो कानून तव्हां डिक्टेटरशिप आसे न का वेंदसि मुंहिंजी इंतिहाई इसरार खे ते पोइ उनखे विहारियो 50 ॿिया ॼणा विहारे छॾियो सुठी ॻाल्हि आहे भले उहो असांजा ॿार उन में वेठा असां पर इहो इजना में शामिल करायो त बाबा ही जेके असांखे जेका रिपोर्ट ॾेई हुई त असां मीर पुखास हेतिरा उस्ताद जो आइडियूं बाल करायूं हले त हीअं कयूं हेतिरो हीअं कयो हेतिरो हीअं कयो हिकु बाबा तव्हां मूं क्लियर चयो त पेट्रोल जेतिरी अॼु मूं कमज़ोर थी आहे पेट्रोल जी मर्कज़ी जेका काबिन आहे जेतिरी मूं अॼु कमज़ोर ॾिठी आहे पंहिंजे पेट्रोल जी तारीख़ मूं कॾहिं अहिड़ी भारी काबिना कोन थी आहे लफ़्ज़ यूज़ कया ऐं जेतिरो हींअर वक़्तु सिंध जो उस्ताद परेशान आहे प्राइम उस्ताद मूं कॾहिं न ॾिठो मूं भरपूर कयुसि उस्ताद जो रखियो त बाबा जेके उस्ताद जा मसइला उन ते ॻाल्हायो मूं तक़रीबन पंहिंजा तक़रीर आहे उहा मूंखे रिकॉर्डिंग न करणो हाणे उहो भले छाप थियनि छो त हुननि इन करे रिकॉर्डिंग कोन सबूत कढी मथां जेको असांजा पोलो पंद्रहं थी वञनि सभिनी ज़िले सदर न ॻाल्हायो सानम सदर साहिब मूं ते हिकिड़ी ॻाल्हि कई त आसिफ तव्हां प्रेस क्लब ते असांजे ज़िले खे 8 दफ़ा स्कूल में फर्नीचर कोन मिलियो आहे उस्ताद कोन्हनि तव्हां चयो इक़रार थो करियां त असांजो दौर तहलको आहे उन में जेको तव्हां उस्ताद में ॿुधायो उते उस्ताद रखराए छॾियो आहे ऐं उते
पोस्ट इलाही ख़ाली पियूं आहिनि, उते उस्ताद घटि भर्ती थिया आहिनि, या स्कूल तमामु घणा आहिनि, पोस्ट तमामु थोरियूं आहिनि, माना स्कूलनि खां बि घटि पोस्टूं आहिनि। ऐं शहर बेंद्रा वारो डॉक्टर साहिबु वॾो ईमानदार आहे, सुठो आहे, तुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो बिल्कुलु मञा थो शमसुद्दीन दाल साहिबु असां वटि हेॾो सुठो रहियो आहे, पर मूंखे जेका मुंहिंजा तनज़ीम दोस्त ॿुधाइनि था न, ऐं उनजे पोइ हलंदुसि, मूंखे कहिड़ी ख़बर कहिड़ो सुठो आहे कहिड़ो ख़राबु आहे। ख़ैर उन में हिकिड़ो सुठो पॉज़िटिव जेका सोच हुई उहा मूं हिकिड़े ई साल में ज़रदारी ॾिसी, जे मर्कज़ वारनि सभिनी खे चयो दादा पाण सभु पाण गॾाए हलणो आहे, तव्हांखे सभिनी जूं शिकायतूं तव्हांखे ॿुधणियूं पवंदियूं ऐं तव्हांखे हल कराइणियूं पवंदियूं। उन खां पोइ वरी वॾो ज़िद कयो त उहा जेको फेसबुक ते ॿोली ॻाल्हाई थी वञे, फेसबुक ते जेका ॿोली ॻाल्हाई थी वञे उहा अॼु बि तुंहिंजा दोस्त आहिनि। मूं उते हलफ़ खणिजो बख़ुदा मूं कॾहिं कंहिं उस्ताद खे इहो न चयो आहे त तव्हां मुंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हायो या महेश साहिब जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो या कंहिंजे ख़िलाफ़ु, मूं मने ज़रूरु कई हूंदी। पर जॾहिं तव्हां उस्ताद जा लीडर आहियो, अॼु ॾींहं ताईं 2 साल जी पूरा थिया आहिनि, तव्हां अॼु ताईं उस्ताद जो को मसइलो हल नाहे करायो, तव्हां पंहिंजे मसइलनि में फाथा पिया आहियो, त पोइ हीउ को अॾुस ॻाल्हाए त ज़रूरु उन वक़्त जे हुकुमरान ते उन्हनि उहिदेदारनि ते तनक़ीद थींदी, लाज़िम थींदी, उहा तव्हांखे बर्दाश्त करणी पवंदी। हाजी नाज़र जो इज़त लॻो त उनखे मां सम्झो उनखे फांसी जो ऑर्डर कढी छॾियो। अब असांजे हथ में न आहे कंहिंखे फांसी जो ऑर्डर करूं, हा असां गुज़ारिश उनखे ज़रूरु करे सघूं था, पर असां कंहिंखे मां कोई न चयो आहे त तव्हां कंहिंखे घटि वधि ॻाल्हायो। बाक़ी हाणे ज़रूरु अपील कंदुसि दोस्तनि खे त वाक़ई असां उस्ताद आहियूं, फेसबुक ते अहिड़ी ॿोली ॻाल्हायूं जे असांजो कोन सुठो तासिर वञे, पर जॾहिं असांजा हथ ई रंगिया पिया हुजनि उस्ताद जे रत मझि, उस्ताद जे जेके मसइला आहिनि उन सौदेबाज़ी जा, दादा पोइ तव्हांखे इहे कड़ा लफ़्ज़ ॿुधणा पवंदा ऐं सुणणा पवंदा। असांखे अॼु ॾींहुं कोन ॿुधायो, कल्ह इजलास में इहो न ॿुधायो आहे जेका कराची ऑफिस केॾा हुई ख़बर ई कान्हे किथे आहे, उहा कार कॾहिं हुई का ख़बर ई कान्हे। 8 लख सदर साहिब चवंदो 8 लख मूं ईमानदार कढाया पाण रखिया आहिनि। अब तूं 8 लख ईमानदार कढाया तूं पाण छो रखिया आहिनि, जेतिरे करे असांखे ख़बर आहे तव्हां उहे पाणी में विराए छॾिया खाई विया आहियो। ख़ैर उन खां पोइ मीटिंग तखियूं मिठियूं ॻाल्हियूं ज़रूरु थियूं, असां बर्दाश्त जो मादो रखी उते वेठासीं। असांजा जेके दोस्त हुआ साईं मुमताज़ उदूर साहिबु आहे, साईं अलीगुल चांडूर साहिबु आहे, साईं मोहम्मद बचल ख़ासि कली साहिबु आहे, सभु दोस्त वारनि जो कोशिशि सभिनी हुई। उन खां पोइ साईं शरीफ़ तुनू साहिबु आहे, सभिनी दोस्तनि जी इहा कोशिशि, सालिम ज़रदारी साहिबु आहे, सभिनी इहा कोशिशि हुई, पीर मुज़फ़र साहिबु आहे, उन कोशिशि हुई त इजलास सुठे नमूने सां हले। पर हिकु माण्हू हाजी नाज़र जे रवैये जे करे छो त सदर साहिबु कदु हीअं करे वेठो, सभई जा मुंहुं लथा पिया हुआ, स्टेज ते वेठा हुआ, तव्हां कुझु फोटो भले ॾिसो हुनजा चहिरा थिया हुआ, हाजी नाज़र सॼी निशान हलाए पियो, बाबा हिन जो तनज़ीमत ख़तमु करियो। मूं इहा उते वाज़ी कई, हाजी नाज़र साहिबु तव्हां चओ था त हाजी शफ़ी उस्ताद जे हक़ जे लाइ छो थो आवाज़ बुलंद करे, सिकंदे जदी छो थो करे, अगरि असां उस्ताद जा तनज़ीमिया नुमाइंदा आहियूं, उहिदेदार आहियूं, असां तहरीक भलाए सघूं था। असांजा मूंखे चयो त तूं नौजवान छोकिरा आहिनि, पाण सां गॾु खणी घुमी, मैडम अनीता खे खणी घुमी, मोहम्मद अली शरे खे खणी घुमी, सरम चाग खे खणी घुमी, या छोकिरो असांजो जोन जा आहे शिकार विझो, मुंहिंजे लाइ हर उस्ताद क़ाबिल एतिराम आहे, जे तव्हां क़ाबिल एतिराम आहियो, नौजवान मुंहिंजो मुस्तक़बिल आहे सिंधियो, उहो मूं सां गॾु हूंदो ऐं उन खणी हलंदुसि, अॼु न बसि 100 खणंदुसि, जेकॾहिं ग़लति हूंदो उन खां ज़रूरु चवंदुसि तूं ग़लति आहीं। उन्हनि दोस्तनि उहे तनज़ीमूं जॾहिं नौजवान ठाहियूं, जॾहिं असां उनजी तवक़ात ते पूरा न थियलु, पोइ मजबूरी में न ठाहींदा। साईं गुलाम रसूल महर एसटीसी सां पाणी जी मीटिंग कई, एसटीसी सां दोस्तनि कराची हैदराबाद में सेक्रेटरी साहिबु गजानी मीरा विहारियो, एसटीसी सां वारनि जेके बि तहरीकूं हलायूं, सिंधी यूनिवर्सिटी जा जेके दोस्त टेस्ट पास आहिनि उन्हनि तहरीकूं हलायूं, NTS वारनि तहरीकूं हलायूं, उन मुंहिंजे हाजी नाज़र बि शामिल हो, उन में छलगिर साहिबु हो, महर साहिबु हो, ऐं त राति उन सां गॾु रहंदुसि, कुझु त मुंहिंजो उस्ताद आहे, असांखे उन जी इज़त करणी आहे। पर पहिरीं पेटर्न अॻु बि दोस्तनि खे रोज़ आऊं चवंदो आहियां त पेटर्न खां सवाइ ॿियो को तव्हां तनज़ीमूं आर्जित अचो, अॼु असां न हूंदासीं सुभाणे टई हूंदा, उन STC हुजे केरु हुजे, तव्हांजो मुस्तक़बिल पेटर्न आहे, उन जे पैलेट में तव्हां पंहिंजा मसइला हल कराए सघो था। पर माना मूं ते बार बार एतिरो त हुननि सच पुछो त एॾा कानून खणी छॾिया हाजी नाज़र निज़ामानी साहिबु, मूं आख़िर में रफ़ीक निज़ामानी खे दान ॾिनी,
मुझे आखिर भला असां हो करो वियो इजलास में आया आहियूं तव्हां माना असांखे सफ़ा अछूत करे पिया पेश करो ख़ुदा लाइ ईअं न कयो हर शइ ते हाज़िर टक मथां माना बीहो रहे रफ़े पियो हथ बीहो रहे आखिर असां उहो कयो जॾहिं असां सभिनी ज़िले सदरनि तकरीरूं ख़तमु कयूं उन खां जॾहिं डिवीज़न जे सदर जो वार हुयो त साईं सिकंदर जतोई चयो तूं ॻाल्हाए साईं सिकंदर जतोई मर्कज़ी सदर खे मुखातिब थींदी हो साईं मुंहिंजा कराची जो सदर बि कोन आयो आहे डिवीज़न जो नायब सदर बि कोन आयो आहे जनरल सेक्रेटरी हिते वेठो आहे साईं सलेमान राजभर हमेशह ईअं थियो आहे पाण जेके माजमी जेतिरा बि इजलास थिया आहिनि त सदर न हूंदो उन नुमाइंदगी जनरल सेक्रेटरी कंदो आहे या जेके अॻे साबिक़ा सदर उनखे ख़बर आहे ग़ुलाम रसूल महर बि ख़बर आहे साईं हज नाज़िर निज़ामी खे ख़बर आहे पर मीर पीर मोज़वर छा चुप ॾेई थियो थो न बाबा साईं रफ़ी खे हिकिड़े इजलास में कढी ॾींदा फलाणे खे कढी फलाणे असद मेमन खे कढी बाबा ही तरी हथराड़ा माना 5000 इजलास थियनि उनमें हिकिड़े इजलास जो मिसाल ॾेई मां दोस्त खे ताईं तारीख़ न कयो उते साईं महर साहिबु चयो ई नी त मुंहिंजो जनरल सेक्रेटरी फेसबुक ते लिखी ॾियो इन करे जनरल सेक्रेटरी कोन था मञूं हीअ त ज़ुल्म आहे न हीअ त तोहिन आहे न कराची डिवीज़न जा सदर साम्हूं वेठा आहिनि उन जो इजलास कोन ठहियो इलेक्शन थी आहे इलेक्शन जो बाहिर करे भॼियो सदर आईनी तौर ते इलेक्शन थिया ऐं उहो अॼु बि फेसबुक ते रखियूं आहिनि उहो इलेक्शन खटी आयो आहे ऐं उधारे मां चूंडिजे आहे तव्हां चओ त इहो माना वॾो ज़ुल्म त ॾिसो न तव्हां पंहिंजे ख़वाशियुनि खे तंज़ीम ते हलायो तव्हां जॾहिं मटियारे ज़िले जो साईं सदर गुल मोहम्मद हमू वठो उनखे साम्हूं जे दोस्त असांजे ज़िले जी सादात इलेक्शन हाराई तव्हां उनखे मरकज़ी मुशावरत काउंसिल जो मेंबर कयो आहे गुल मोहम्मद हमू पोटे जे लाइ जे हारायो आहे उहो ऑफिस में वञे थो त आउं त मरकज़ी लीडर आहियां अहिड़ा 5-8 नाला मूं वटि रखिया आहिनि जिनखे तव्हां असांजे जेके मुखालिफ़ आहिनि जेके उस्ताद जो को किरदारु आहे उनखे तव्हां उहिदा न कराची मुंहिंजे मदनी मुंहिंजे तव्हां मुशावरत काउंसिल जो मेंबर कयो आहे साईं रफ़ीक ख़ासि करे मदनी जो सदर आहे उन शिकायत कई इजलास में त मूंखे हलनि ई कोन थो ॾे मुशावरत काउंसिल जो मेंबर पोइ चवंदा मरकज़ी सदर खां मुंहिंजो उहिदो मथे आहे तव्हां पंहिंजी गैरानी कमु करे हिकिड़ो माण्हू आनी खटी आयो उनखे तव्हां मञण जी तयारु न आहियो अलाए हीअ ज़ुल्म हीअ तंज़ीम तव्हांखे हलंदी कान्हे पोइ तव्हां तंज़ीम दुश्मन तव्हां कल्ह इहो 100% मूं महसूसु कयो ऐं मरकज़ जो पुराणे ज़माने खां वर्किंग कमेटी मेंबर रहियो आहियां तिलकंद में रहियो आहे ज़िले में रहियो आहे पर पहिरियों दफ़ो हीउ मूं वठो आहे त मरकज़ी सदर साहिबु हाजी इंतज़ार ऐं ॿिए दोस्तनि जे अॻियां माना कंधे हेठि करे वठो जीअं हुन चयो पियो थी थियो हुनखे पंहिंजो को बि वॾो पावर कोन हो जॾहिं बाबा हिकिड़ो माण्हू चूंडिजी आयो आहे डिवीज़न में तूं कीअं थो तोखे कहिड़ो पावर आहे इहो न को ऐं तव्हां मंसूर कले खे हटायो मूं पंहिंजी तकलीफ़ जी त इहो छा इहो गैरानी अमल आहे ज़िले जो सदर तलके सदर खे हटाए छॾे इहो तलके जनरल बॉडी जो आहे माना केरु जवाबु ॾींदी न उते माना चुप सुबुह जी ॻाल्हि आहे माठ बाबा तव्हांखे छो उन खां पोइ असां क्लियर मौक़ो लिखियो उथी बि जाम पाण त भाउ जेकॾहिं तव्हां फेडरल डिवीज़न कराची खे नथा मञो इदारे खे नथा मञो गुलाम रसूल महर तुंहिंजे भाॼीअ खे बि इदारे चूंडियो आहे पोइ असां बि इहो इदारे कयो तूं त कूड़े ते खटी आयूं गुलाम रसूल महर तूं त ठगी ते खटी आयूं तूं त अलाए कहिड़ा तरीक़ा करे खटाई पर न असां तंज़ीम खे बचाइण जे लाइ सिंधी उस्ताद जे मसइले खे ॾिसंदे जेका तव्हां टेक्निकल तरीक़े सां खटे आहियो असां सभु ख़तमु करे असां हुनखे मञूं मूं इहो बि चयो त असांखे वोट ॾेखारियो वोट कोन ॾेखारींदासीं उहा बि असां शइ चयो आहे छो तंज़ीम खे हिकु था करूं पर तव्हां चूंडियल मालिको नथा मञो त पोइ इहो असां तव्हां सां छो हलूं सुभाणे तव्हां मंसूर खे हटायो आहे सलेमान राजभर खे हटायो आहे तव्हां पंहिंजे रोज़ नवां पिया माण्हू आणियो पोइ सुभाणे तव्हां सॼी सिंध खे हटाए अकेला वेंदा इहो ज़ुल्म आहे 16 सदर असां 15 सदर असां रखंदा आहियूं अॼु पोइ असां सुभाणे मीटिंग खे सॾाईंदासीं त वाह असां बि इदारे खे नथा मञूं महर खे नथा मञूं इन करे असां 3 तारीख़ ते पंहिंजे दोस्तनि जी गजानी कोठाई आहे जेकॾहिं तव्हां जो तव्हां क्लियर कर मैसेज ॾियण था चाहियो त माना असां ग़ुलाम आहियूं तव्हां ॿियनि जे शहर तंज़ीम खे हलायो इहे तंज़ीमूं कोन हलंदियूं असां नथा चाहियूं सिंध जा उस्ताद
ख़ुदा जो कसम मूं हलफ़नि चयो हुते मूं बाक़ाइदा हलफ़ खणी चयो हिकु दफ़ा न 10 दफ़ा त असां नथा चयूं त तंज़ीम जी धड़ाबंदी थी असां नथा चाहियूं त तंज़ीम टुटे असां चाहियूं त तंज़ीम किरदार अदा करे सिंधी उस्ताद जा मसइला हलनि सिंधी तइलीम जा किरदार अदा करियो पर हाजी नाज़र एंड कंपनी ख़ुदा जो कसम नथी चाहे त सिंधी उस्ताद जो मसइलो हल थियनि सिंधी तइलीम ट्रैक ते थिए हो चाहिनि था त धड़ाबंदी थिए जेकॾहिं उस्ताद जे मसइला हल थियनि असां अहिड़े इदारे खे छा कंदासीं मजबूर थी असां भागवती ऐलान कंदासीं कोन में तव्हांखे 4 तारीख़ ते तव्हांखे छो ॿुधायूं असांखे मैसेज कयो आहे या 4 तारीख़ ते मिनिस्टर सेक्रेटरी तव्हां सां मीटिंग न कंदा मां सेक्रेटरी साहब ऐं मिनिस्टर साहब खे ॿुधाइणु चाहियां त हे चोर दरवाज़ मां आया आहिनि तव्हां सॼी सॼी उस्ताद खां पुछा करियो अॼु हे मूंखे कलाक में माण्हू गॾु करे ॾेखारिनि मुज़ाहिरो करे ॾेखारिनि उस्तादनि जी हिन सां वैसा ख़तमु थी वियो आहे हे उस्ताद जी नुमाइंदे न आहिनि पर असां चयूं त तंज़ीम हिकिड़े उहो ज़हर जो ढुक पी था ॾियूं का पॉइंट स्कोरिंग कान्हे मूंखे उहिदे जो शौक़ु आहे जेको उहिदा असांजा उहो रोज़गार आहे जिन रोज़गार आहे जिन जा उहिदा अची करे पंहिंजा पूरा खानदान बचाए वठनि उहे उनखे निभाइनि मूं कॾहिं बि पंहिंजे आईडीअ ते डायरेक्ट असांजा इज़त न आहे कनि असांजा ऑफिसर असांजे लख इज़तूं आहिनि पर सिंधी जो सदर जेकॾहिं राष्ट्रीय डायरेक्टर लिखे त बाबा हीउ त दमदम मां धोपिजी आयो आहे सिंधी जनरल सेक्रेटरी डीओ जे चवण ते रिपोर्ट ते उनखे सेक्रेटरी तइलीम सस्पेंड करे वरी सिंधी जो सदर पंहिंजे आईडी ते लिखियल जनाब डीओ उहो राति मूं इजलास में पढ़ी ॿुधायो हींअर मूं वटि वञी आहे मूं सेव करे छॾी आहे पोस्ट सभिनी जॻह सिंधी जो सदर ईंदो छो त जनाब डीओ जीअं डीओ सिंधी जनरल सेक्रेटरी के ज़िले सदर के सस्पेंड करायो अच्छा सस्पेंड जो ऑर्डर मुबारक सस्पेंड जो ऑर्डर बहाल त थियो ई कोन्हे केरु पढ़े थी न झुमूरी पिया हणनि माण्हू खे बेवकूफ़ पिया कनि अॼु ॾिस सस्पेंड कयला बाना का बि इंक्वायरी कंदे कोन थी हुनखे ॿुधायो आहे उस्ताद हींअर परेशान आहे डायरेक्टर सेक्रेटरी साहब वारा प्राइम मिनिस्टर उस्ताद खे मिंट अंदरि मामूली ॻाल्हि ते सस्पेंड करे छॾियूं असांजे हैदराबाद सिजाल जो उस्ताद आहे उन मिस्किन बावल मक्सी जो उन मिस्किन उस्ताद मेहनती उस्ताद सिजाल जमी 1000 खां वधीक प्राइमरी स्कूल में ॿार आहिनि तव्हां ॿुधायो अञा उते 15 उस्ताद जी ज़रूरत आहे आरसी पंहिंजी रिपोर्ट आहे उन उस्ताद खे डायरेक्टर सस्पेंड करे छॾियो छा था कई सिलेट जो हिकिड़ो सथुरो कयो नंढो मासूम ॿारो उन छिके सिलेट जो कढियो मथां सिलेट किरी सिलेट जी कुंड लॻी रत वियो छोकिरो घर वियो ते माइटनि खे चयो त माइट जी रत माइट चयो त उस्ताद मारियो हुनखे जेकॾहिं उन्हनि टीओ खे डीओ खे चयो पर टीओ बाछा माण्हुनि वारनि खे मोते में न करे सघिया न जेके साहब मिनिस्टर साहब खे व्हाट्सअप कयो मिनिस्टर साहब वज़ीर साहब यकदम सेक्रेटरी कयो सेक्रेटरी डायरेक्टर साहब खे चयो डायरेक्टर पुछियो न कचहरी अब सस्पेंड पगार बंदि वादनि पिया चवनि पोइ असांजे ॿार खे सिलेंडर खे ॿार चयो मूंखे त उस्ताद कोन मारियो आहे यार इहो त ज़ुल्म आहे न फर्नीचर डीओ डायरेक्टर रखाई वेंदा ऑफिस रखाई वेंदा उनखे कुझु कोन थो करे चवे उस्ताद जो ज़ुल्म आहे असां इहे सभु शयूं मर्कज़ जी रखियूं पर मर्कज़ ख़ुदा जो कसम का बि शइ असांजी ॿुधण लाइ तयारु कोन पोइ मजबूर थी जॾहिं हू असांजा उहिदेदार खे न मञनि उहो चाहिनि था त तंज़ीम धड़ाबंदी थिए पोइ असां मजबूर थी सिंध जा उस्ताद ख़ुदा जो कसम आहे असां मजबूर थी वाक़त कयो कलाक ॿाहिरि सी में बीठा रहियासीं ऐं बीमार माण्हू ॿुधायो 4 बजे खां वठी करे राति जो 12 बजे मूं मानी कोन खाधी त शाबस हुजे साईं अशरफ बुरोई खे असांजो दोस्त आहे दौड़ियो सदर आहे उहो साल मार को मानी खणी आहे घर जी मूंखे खारायो त बेहोश थियणो हुउसि पोइ मां सदर राब्तो न कयो पोइ उन खां पोइ असां 14 ज़िलनि जा सदर ॿार होटल जी पिती चांहि जी पिती मन केरु असांखे छॾाए मन केरु मूंखे साञाचे पर हाजी नाज़र चयो त इहो त जेका बि शइ चाहे पोइ थी वञो सिंधी जा उस्ताद त हो चाहिनि था त तंज़ीम तबाह हुजे हे चाहिनि था त सिंधी तइलीम तबाह हुजे ऐं चाहियां थो त सिंधी जो पुराणे उस्ताद पंहिंजो किरदारु अदा करे
हुकूमत सिंध खे इहो घुरब थो करियां ऐं हुकूमत सिंध खे ईअं सम्झ त हिकिड़ो दावत ॿुधो ॾियां त अचो सभु प्राइमरी उस्ताद सेकेंडरी उस्ताद 8 जनवरी असां हर साल तइलीम ॾियारो मल्हाईंदा आहियूं। काफ़ी दफ़ा मुंहिंजे ज़िले टनवा में मुंहिंजा MP आहिनि। पूरी सिंध में असां इहे मशहूर ॿारनि खे शागिर्द करण जे लाइ अहिड़ा इवेंट हर साल मुनक़द कंदा आहियूं। मूं वटि हर साल जा उहे फोटो सुबुह ते रखिया आहिनि। इंशाअल्लाह 8 तारीख़ ते वज़ीर तइलीम खे बि चवां थो, सेक्रेटरी तइलीम खे चवां थो, अचो पाण सभु गॾिजी सॼी तइलीम सुधारियूं। बिल्कुलु पढ़ंदी सिंध वधंदी सिंध। उस्ताद खुशहाल सिंध खुशहाल, सिंध खुशहाल मुल्क खुशहाल। अल्लाह करे तव्हां सभु ख़ुशि हुजो। 4 तारीख़ ते असांजी मिनिस्टर साहिब सां मीटिंग आहे। मूंखे उमेद आहे त सूबाई वज़ीर सिंधी ओस्तनि जी हिकु जाइज़ मसइलो हल कंदो। नथो कयो वञे त पोइ असां अंत ताईं मजबूर आहियूं, पोइ असां इख़्तिजाज कंदासीं। ॿियो असां रस्तो आहे कोन, इहो असांजी जमहूरी हक़ आहे। सिंधिया उस्ताद तव्हां अलाह सलामत रखे, सिंध खे सलामत रखे, सिंधी तइलीम खे सलामत रखे। उस्ताद अता जिंदाबाद, पाकिस्तान फ़ाइदाबाद, जय सिंध।